हेलो गाइस, नाउ ॾिसी रहिया आहियो प्रेम पारक यूट्यूब चैनल। आया प्रेम अॼु असां पढ़ंदासीं WHO वर्ड्स, WHO फैमिली वर्ड्स के पढ़ण लाइ दोस्तों तव्हांखे ॿ कोर्स ऑलरेडी कराए चुको आहियां। उहो तव्हांखे लिंक्स में ॾेई छॾंदुसि, उनखे तव्हां ॾिसी करे तरतीब सां पढ़ी सघो था। अॼु असांजो जेको लिविंग थिंग्स जो लास्ट आहे होम खे पढ़ण जे लाइ, हुनखे जुमले तौर क्वेश्चन तौर इस्तेमालु करण जे लाइ, जुमले में यूज़ करण जे लाइ तव्हां मूंसां गॾु आख़िर ताईं रहिजो त तव्हां मुकमल हिन जो जेको यूज़ आहे ग्रामर तौर तव्हां सिखी वठंदा त तव्हांखे डिफिकल्टी कोन थींदी। दोस्त तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿी ॿुधाईंदो हलां त हिन खे मुकमल सही माना ॾिसण सां तव्हांखे रटिफिकेशन करण जी ज़रूरत कोन्हे ऐं तव्हां आसानी तरीक़े सां हिनखे सिखी वेंदव त असां हिनखे यूज़ करे सघो था। दोस्तों उन जे लाइ तव्हांखे मूंसां गॾु आख़िर ताईं गॾु रहणो आहे। त अॼु असां पढ़ंदासीं होम WHO वर्ड में होम खे क्वेश्चन तौर कीअं इस्तेमालु कंदासीं, उनजो कहिड़ो तरीक़ा आहे उहो असां अॼु ॾिसंदासीं, उनखे सम्झंदासीं। सभिनी खां पहिरीं तव्हांखे हिते छा यादि रखणो आहे त ऑब्जेक्टिव जेके आहिनि, असांजा ऑब्जेक्टिव जेके बि केस आहिनि आख़िर में यूज़ थींदा आहिनि, जुमले जे बिल्कुलु आख़िर में ईंदा आहिनि, उनखे असां रिमूव करे उते असां होम जो इस्तेमालु कंदासीं ऐं जुमले जे शुरू में उनखे रखंदासीं त असां वटि क्वेश्चन ठही वेंदो। ॿिया जेके आहिनि ग्रामर जा जेके टेंस जा जेके कानून लागू थींदा उहो जेके थींदा उहो तव्हांखे आउं ॿुधाईंदो वेंदुसि त कीअं यूज़ कबा आहिनि, कहिड़े कहिड़े जुमले में कीअं यूज़, प्रेज़ेंट में कीअं यूज़, इंडिफिनिट में कीअं यूज़ कबो आहे, कंटिन्यू कीअं यूज़ कंदो आहे, उहो तव्हांखे आउं ॿुधाईंदो वेंदुसि। तंहिंजे करे तव्हां मूंसां आख़िर सां गॾु रहंदो त तव्हांखे आसानी तरीक़े सां इहो सेखारे वेंदुसि। दोस्तों अचो त असां पॉइंट ते अचूं। होम जो असां इस्तेमालु कंदासीं जुमले में क्वेश्चन तौर। हाँ, उनखां पहिरीं असांखे वटि ऑब्जेक्टिव कहिड़ा कहिड़ा आहिनि उहे असांखे ॾिसणा आहिनि, उहे असांखे यादि करणा आहिनि, उनखे मुकमल यादि करणा आहिनि ताकी तव्हांखे रिमूव करण में आसानी थींदी, क्वेश्चन ठाहिण में इज़ी थींदो। असां वटि ऑब्जेक्टिव आहे मी, यू, अस, देम, हिम, हर, etc। ये असांजा ऑब्जेक्टिव आहिनि, उनखे रिमूव करे असां होम जो इस्तेमालु कंदासीं ऐं जुमले जे शुरू में रखंदासीं। इन जो हिकिड़ो एग्जाम्पल वठूं था दोस्तों, उन जो हिकिड़ो एग्जाम्पल वठूं था। दीपक कुमार कम्स हियर, दीपक कुमार कम्स हियर, दीपक कुमार हिते अचे थो, दीपक कुमार हिते अचे थो। इहो आहे प्रेज़ेंट इंडिफिनिट टेंस जो जुमलो। इनखे असां क्वेश्चन में कीअं यूज़ कंदासीं, लास्ट में जेको हर आहे उहो ऑब्जेक्टिव आहे, उनखे रिमूव करे जुमले जे अॻियां होम में तब्दील कंदासीं, उते असां कंदासीं होम। ऐं ही प्रेज़ेंट इंडिफिनिट टेंस जो आहे इंटरोगेटिव सेंटेंस ठाहिण जे लाइ असां छा कंदासीं, डज़ या डू खे जुमले जे शुरू में रखंदा आहियूं सब्जेक्ट खां पहिरीं। उहो साॻियो कानून हिन जुमले में लागू थींदो। त हिते थींदो whom does दीपक कुमार कम ऐं लास्ट में जेका आहे क्वेश्चन मार्क्स दियो। इहो असांजो क्वेश्चन सवालिया ठही वियो। हिकिड़ो ॿियो एग्जाम्पल वठंदासीं जीअं तव्हांखे क्लियर थी वञे। दोस्तों विनेश कुमार विल टू टॉक, विनेश कुमार विल टॉक टू यू, विनेश कुमार विल टॉक टू यू। ठीक है, इहो फ्यूचर जो जुमलो आहे, उनखे असां कीअं तब्दील कंदासीं त यू जेको आहे लास्ट में उहो ऑब्जेक्टिव आहे, उनखे रिमूव करे असां उनखे आणंदासीं होम में, पोइ जुमले जे शुरू में लॻाईंदासीं होम ऐं विल जुमले जे शुरू में लॻंदो। उहो इंटरोगेटिव जेको असांजो फ्यूचर आहे उनमें इंटरोगेटिव में विल जुमले खां सब्जेक्ट खां पहिरीं लॻायो वेंदो। उहो साॻियो कानून हिते लागू थींदो। होम विल विनेश कुमार टॉक टू ऐं लास्ट में क्वेश्चन्स। इहो असांजो मुकमल जेको आहे जुमलो ठही वियो, क्वेश्चन ठही वियो, जंहिंखे तव्हां ॾिसी करे बहितर नमूने सम्झी सघो था। दोस्तों तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿी ॿुधाईंदो हलां, हू, हुज़ ऐं होम are used only for persons, for animals intimated with persons। ऐं ॿियो हिते तव्हांखे उहो सभिनी में लागू थींदो जेके WHO वर्ड्स आहिनि। आई खे यू में तब्दील कंदा आहियूं, यू खे आई में, माए खे योर में, माइन खे योर्स में ऐं मी खे यू में। उहो सभिनी जेके WHO असां वटि वर्ड्स आहिनि उन्हनि में सभिनी में कानून लागू थींदो। इहो तव्हांखे यादि रखणु घुरिजे, इहे सभिनी में इस्तेमालु थींदो। दोस्तों जेकॾहिं मुंहिंजो वीडियो तव्हांखे पसंदि आयो हुजे त लाइक कंदा, शेयर कंदा ऐं बेल जे बटन ते प्रेस लाज़मी कंदा। ऐं ही जेको वीडियोज़ आहे तव्हां जेके असांजा सिंध में रहंदड़ ख़ासि करे नौजवान ऐं स्कूल में जेके पढ़ंदड़ छोकिरा छोकिरियूं वग़ैरह आहिनि उन्हनि ताईं शेयर कजो ताकी उनखे बहितर नमूने क्वेश्चन ठाहिण में इज़ी तरीक़े सां सिखिया मिली वञे। तव्हां सदाईं
मूंसां गॾु रहिजो ऐं तव्हांखे अहिड़ा नया नया वीडियो ॾींदो रहंदुसि। ऐं दोस्तों एजुकेशन हासिलु करो। एजुकेशन हासिलु करण सां ज़हनी जिस्मानी ऐं मुआशरी तरक़ी हासिलु थिए थी ऐं क़ौम ऐं मुल्क जी ख़िदमत बि करे सघो था।